नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जे इजलास में एक्सपो वैक्सीनेशन सेंटर ईद दौरान बि खुलियल रखण ऐं सूबे जी रेस्टोरेंट खे मानी पहुचाइण जी इजाज़त ॾिनी वई है। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास थियो, जंहिंमें सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचियो ते नासिर हुसैन शाह, मुर्तज़ा वाब, IG सिंध मुश्ताक मेहर ऐं कमिश्नर कराची नवीद शेख शिरकत कई है। इजलास में वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त एक्सपो वैक्सीनेशन सेंटर ईद दौरान बि खुलियल रखिया वेंदा। हिन चयो आहे त को बि रेस्टोरेंट कुर्सियूं न लॻाईंदो, मानी पचाइण वारे अमले ते सख़्ती कई वेंदी। सैयद मुराद अली शाह चयो त मुतालबो करियां थो त माइटनि खे पंहिंजे घरनि ॾांहुं अचण खां रोकनि। जेकॾहिं एहतियात न कयो वियो त ईद खां पोइ हालतूं ख़राब थी सघनि थियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।